मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं एक शख्स रोज़ो रखियो ऐं रोज़े रखण खां बाद में उनजी तबीयत तमामु घणी ख़राब थी वई। छा हाणे उहो उन सूरत में रोज़ो भञी सघे थो या न? अच्छा, कंहिं बि शख़्स औरत हुजे या मर्द हुजे, रमज़ान जो रोज़ो रखी या रोज़े रखण खां बाद में जीअं जो ॾींहुं थियो त उन जी तबीयत जेकी आहे ख़राब थी वई, पोइ जेकॾहिं नॉर्मल तबीयत ख़राब थी पई आहे, मसलन तौरु मथे में सूरु आहे, पेट में सूरु आहे, नॉर्मल, त उन जे अंदरि जेको आहे रोज़ो पंहिंजो भञंदो न। पर जेकॾहिं कैफ़ियत तमामु घणी ख़राब थी वई आहे, तबीयत तमामु घणी ख़राब थी वई आहे, त उन सूरत जे अंदरि रोज़ो जेको आहे भञी सघे थो। रमज़ान खां बाद में उन रोज़े जी क़ज़ा कंदो। रमज़ान खां बाद में उन रोज़े जी क़ज़ा कंदो। इहो उन सूरत जे अंदरि जंहिं टाइम तबीयत तमामु घणी ख़राब थी वई हुजे ऐं जान वञण जो ख़तरो हुजे, त उन टाइम रोज़े खे बिल्कुलु भञी सघो था। ऐं हुकुम बि आहे त रोज़े खे तव्हां भञो, पर कोई बि माण्हू सूफ़ी न थिए, चए न साईं मां जेको आहे रोज़े जी हालत में मुंहिंजी जान वञे ऐं रोज़े जी हालत में मां मरणु चाहियां थो। न साईं, इहो पोइ तूं गुनाहगार थी करे मरंदे। जेकॾहिं कैफ़ियत अहिड़ी थी वई आहे, रोज़े में जान वञण जो ख़तरो आहे ऐं तबीयत तमामु घणी ख़राब थी चुकी आहे, त इन हालत में शरीयत तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे त तव्हां रोज़े खे भञी सघो था। रमज़ान खां बाद में उन रोज़े जी क़ज़ा कयो।